सकरन बरसां तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच सां हादसो, 4 मुसाफ़िर फौत, 10 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। मेहराण हाईवे ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी कल्टी थी किरी पई, जंहिंजे नतीजे में माशूक, इब्रार अहमद, गुलाम हुसैन समेत 4 मुसाफ़िर थॾे ते फौत थी विया, जॾहिं त 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते हद जी पुलिस ऐं मक़ामी माण्हुनि पहुची हादसे में फौत थींदड़ मुसाफ़िरनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे नवाबशाह ऐं सकरन जे इस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो आहे। पुलिस मूजिबि कोच पंजाब खां कराची अची रही हुई त कोहीड़े सबब गाॾी ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी कल्टी थी पई। हादसे में फौत थींदड़ चइनी मुसाफ़िरनि जो तालुक पंजाब जे इलाइक़े रहीम यार ख़ान सां ॿुधायो वञे थो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे सकरन खां, जिते मेहराण हाईवे ते पंजाब खां कराची ईंदड़ मुसाफ़िर कोच सां हादसो पेश आयो, जंहिंजे नतीजे में पंजाब वासी 4 मुसाफ़िर फौत थी विया, जॾहिं त 10 खां वधीक माण्हू हादसे में ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे बाद हद जी पुलिस ऐं मक़ामी माण्हुनि पहुची फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे नवाबशाह ऐं सकरन जे इस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो। पुलिस मूजिबि हादसो कोहीड़े ऐं तेज़ रफ़्तारी सबब पेश आयो आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, सकरन।